जानवी बेटा कीअं बेटा तूं? जानवी जानवी बेटा असांजी नंढी बालकी जेको असां सभिनि जे लाइ झूलेलाल भॻवान जे साम्हूं पलो पाईंदी ऐं अॼु जे हिन कार्यक्रम जो समापत असां पंहिंजी नंढी हिन बबलीअ सां कंदासीं जंहिंजो नालो आहे जानवी कारड़ा। ऐं एॾी नंढी आहे 10 साले जी आहे पर सॼी सिंधी ॻाल्हाइण हुनखे ईंदी आहे। बेटा तोखे बुख लॻी हूंदी न? हा बुख लॻी आहे? हा न असांजे करे न न लॻी आहे। गुड हलो गुड। हाणे तूं सुठो पलो पाए हिकु जीअं सभिनि जा भला थियनि, सभिनि जूं झोलियूं भरजनि, सभिनि खे सुख शांती ऐं सभु शाहूकार थियनि। हाँ बेटा हाणे सुठो हिकु भॻवान जो झूलेलाल महाराज जो हिकु पलो पाए ऐं शुरू कयो बेटा। जय झूलेलाल। मां जानवी कारड़ा सभिनीनि सिंधी भाउरनि भेनरनि खे इहो अर्ज़ कयां थी तव्हां पंहिंजे ॿारनि खे सिंधी ॿोली सेखारियो, पंहिंजे घरनि में सिंधी ॿोली ॻाल्हायो, पंहिंजी ॿोली अमर रहे। अचो था हाणे सभई पलो पायूं। हाणे पलो जे पाइण खावंद खाली ना करी आसाऊं आहिनि लाल वापारी हर नाम जा अचने जो आस करे लाल तो वट घोट घणा ॿिया बि डाटर ॾे हमें का तो में मर्द वणिया हाणे जोशी जुंग घणा जो कायम आकल जोग में कायम आकल जुग में दाता दायम तुंहिंजा कमा उतारी हर वाह खो लाल गामू लाए गमा हाणे रखजै राज शर्मा ओ तरक्की साण गुजारी तुम लालण लालण मां करया मुंहिंजो लालण कहिड़ीअ कुंड मां ॿारियां थी लकड़ियूं मुंहिंजो लालण ॿारे कुंड लालण मुंह में कहिड़ी हुंड जो लिखी वेठे तू लाट में दूल्ह तुंहिंजे दर ते मत आइस
साणो की जोत जागंदी मोर थी मुझे दिल के आयम थी हाणे पुजाईंदो जिंदगी ओ त उमेदूं आसमंदा न जूं आयो लाल सभई चो झूलेलाल। सिंधी ऐं सिंधी भाषा खे अॻियां वधाए असांखे तो मां ॾाढियूं आशाऊं ऐं मूंखे लॻे थो जेको तो संदेश ॾिनो आहे भई सभी माउ पीउ पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाइनि त 100% असांजी नंढी धीअ जी इहा विनंती ॿुधी करे जेके बि ॿुधंदड़ असांजा परिवार आहिनि उहे इन खे अमल कनि ऐं ॿिए दफ़े जंहिं महिल बि कार्यक्रम थिए या बबली असांजी वॾी थींदी त बबली वरी तव्हां खां पुछंदो कंहिं घर में सिंधी ॻाल्हाइण शुरू कई आहे। त मां धन्यवाद थो ॾियां